Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी अस्सलाम वालेकुम लीमा। वालेकुम सलाम। लीमा, ये मुझी न्याणी जी जिंदगी जो सवाल आहे। जेकर तोखे मुझी न्याणी जी थोड़ी भी खबर आहे न, बेली खुदा जे वास्ते ही मां तोखे हथ थो बधा, 2 रुपयनि जे ख़ातिर मुझी न्याणी जी जिंदगी खे न लोड़। तू भी कमाल तो करे भाऊ सादिक, तुझी न्याणी के मुंह गुम कयो या अगवा जो रोज रोज भगो बीठो ही मोट। लीमा ॾिस, कूड़ न ॻाल्हाए। मूंखे जेको अंदाज़ो आहे न, तोखे का न का ॼाण आहे ज़रूर, लिकाए न। न भाऊ, मूं चयो न मूंखे का ख़बर कान्हे का। पोइ इहो पैसनि जो चक्कर छा आहे? इहो त मां तोखे ॿुधाए चुको आहियां न त रोलू जी जॻह मां खपायां पियो। अदा सादिक, हाणे त इहा ख़बर रोलूअ खे पइजी चुकी आहे। जेकॾहिं न तुंहिंजो मूं मथां एतबार न आहे त भली रोलू खां पुछी ॾिस। ठीकु आहे लीमा, ठीकु आहे। मां तुंहिंजी ज़बान ते एतबार कयां थो। सुभाणे जेकॾहिं मूंखे का ॼाण पई या सुध पई त तोखे मुंहिंजी न्याणी जी ख़बर हुई, ऐं लीमा उहा ख़बर तो मूंखे न ॿुधाई त पोइ ख़बर थी तुंहिंजे घर में अंदरि घिरी उते जो उते तोखे घोटो ॾेई मारे फिटी कंदोसांइ, यादि रख। हा साईं, हा, ग़रीबनि लाइ त सभु को मुड़ुसु माण्हू आहे। जेकॾहिं तूं एॾो ठाहो कोई त पोइ ॾातू ऐं पीराणे खे छो छॾे ॾिनो अथई? बख़्श त मां उन्हनि खे बि कोन कंदुसि। उठ जा पुटनि जो मां उन्हनि खे बख़्श कंदुसि। जंहिं ॾींहुं उहे मुंहिंजे हथ चढ़िया न ॾातू ऐं पीराणो, उते जो उते दुप करे छॾींदोसांनि, न छॾींदोसांनि उन्हनि खे बि। अॾे भरती अड़जी वियासीं हिन मां। हिन खे न जे थोरी बि खुड़क पई त ही त मूंखे ज़िंदा कोन छॾींदो, हाय मरी वेंदासीं। हा, हाणे छा कजे? अदा ख़बर किथे? हा का त ॻाल्हि आहे जेका मूंखां लिकायो था? अहिड़ी त काई ॻाल्हि कोन्हे। तोखे अजायो वहम थी पियो आहे, ऐं चवंदा आहिनि त वहम जो इलाज ई न आहे। मूंखे को बि वहम न आहे थियो। हूअं त बाबा ॿिए ॾींहुं न 3 ॾींहं ज़रूरु ईंदो हुयो, ऐं हाणे केतिरा ॾींहं थी विया आहिनि, सार संभाली न लधी अथसि। उनखे को ज़रूरी कमु हूंदो, तूं 2-3 ॾींहं सब्र कर, तॾहिं कोन थो अचे। बाक़ी जेके इहे ॻोठ में ॻाल्हियूं थियूं हलनि त सांवल खे ज़ख़्मी करण वारो सोभारो आहे, छा इहो कूड़ आहे? इहे अजाया हवाल आहिनि, इन में का बि सचाई कोन्हे। एतिरनि ॾींहंनि में महसूसु कई त असां पंहिंजे दर ते दुश्मन जी धीअर आहियूं वेठा आहियूं। इहो त मां कॾहिं बि महसूसु न आहे कयो। पोइ इन वहम खे बि दिलि मां कढी छॾ, ऐं इहो दिलि में ख़ौफ़ न रख त तोखे कुझु थींदो। मूंखे पंहिंजो ख़ौफ़ न आहे, ख़ौफ़ आहे त इहो त बाबा ऐं तव्हांजे विच में का दुश्मनी न थिए। जेकॾहिं ईअं थियो त मुंहिंजो हिते अचणु बंदि थी वेंदो। अलाह ई न कंदो त असांजे विच में इख़्तिलाफ़ ईंदा। अलाह साईं कंदो त असांजे विच में जेको बि क़ुर्बान इंशाअल्लाह हमेशह रहंदो। सबर गा न हुन जट जे पुट जा कम ॾिठई, हिते अची असांखे धमकी थो ॾे त मां तव्हांखे दुश्मनीअ जो मज़ो चखाईंदुसि। जेकॾहिं इहो चई वियो न त इहो मुड़ंदो कोन, को न को सख़्तु क़दम ज़रूरु खणंदो। सबर हाणे उनखे तव्हां एतिरी मोहलत ई न ॾियो। बचल जे पेरनि हेठां ज़मीन तपाए छॾियो ऐं उन वेचारे जूं वायूं बताल थी वञनि ऐं कुझु सोचे बि न सघे।
उनखे इहा ई ख़बर न पवे त कजे छा। करम खान पोइ इन लाइ असांखे छा करिणो पवंदो? सोभारा खान हींअर जो हींअर ई माण्हू वठी बचल जे ॻोठ निकिरी वञ ऐं बचल जे ॻोठ जो जेको बि माण्हू तव्हांजे रुख चढ़े उनखे लेटाए विझो। पर इहा कार्रवाई रोज़ रोज़ थियणु खपे ऐं बचल जे ॻोठ वारनि जो अहिड़ो त बुरो हशर कयो, अहिड़ो बुरो हशर जो हू वञी बचल जे पेरनि ते किरनि ऐं बचल खे आज़ियूं मिंथूं कनि। ख़ुदा जे वास्ते असांखे करम खान जे कहर खां बचाए। ठीकु आहे, जीअं तव्हां चओ था उअं ई कंदासीं। सोभारा खान सुकनि सां गॾु जेसिताईं सावा न सड़ंदा न तेसिताईं ने बचल जो दिमाग़ ठिकाणे ते कोन ईंदो। जेकॾहिं तोखे पंहिंजी छोकिरी वापसि कराइणी आहे त पोइ बचल जे पेरनि हेठां ज़मीन खे गरम करणो पवंदो। इहो उठ जेकॾहिं मस्त थी पियो न पोइ हिनखे नक में नाकेली विझणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। धणी हिकिड़ी ॻाल्हि पुछां? कुझु कमला। जॾहिं असां मंदर में पूजा करे मंदर खां ॿाहिरि निकिरी ईंदा आहियूं त तूं छा महसूसु कंदो आहीं? पहिरियों तूं ॿुधाए, तूं छा महसूसु कंदी आहीं? मां त इहो महसूसु कंदी आहियां त ईश्वर खां घुरंदे घुरंदे अञा बि कुझु रहिजी वेंदो आहे। कॾहिं जीवन जे लाइ प्रार्थना कंदी आहियां त कॾहिं मालिक जे अॻियां मथो टेकींदे टेकींदे बचड़े जी घुर कंदी आहियां। पर पोइ बि धणी मूंखे ईअं लॻंदो आहे त ॼण कुझु रहिजी वियो आहे। मुर्शिद लतीफ़ जे हिन बैत में ही पैगाम ॿुधो थी त साईं सदाईं खणी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभा आबाद खणी लाखीणे लतीफ़ सॼे इंसान ज़ात खे दुआ कई आहे। कमला असांजो बि कमु आहे त भॻवान जे अॻियां प्रार्थना करे सॼे आलम खे दुआ कयूं, पंहिंजे मोहबत ऐं अमन वारी मीरास जो सबूत ॾींदा आहियूं। हा धणी, हाणे लतीफ़ जे पेरोकारनि खे अमन, प्रीत ऐं मोहबत वारी मीराश जो पैगाम ॾियणु घुरिजे। कमला हल त हली मथो टेकियो मंदर ते, शाम जो दरगाह ते हलणो आहे। हा हा। अम्मा जेकॾहिं भाॼी अदा घर में न आहे त मां तव्हांखे हवाले ॾियां। अम्मा उन्हनि खे मूं ॿाहिरि मोकिले छॾियो आहे, हाणे तूं पिणे खे सम्झा मन सम्झे। बाबा तूं अदा खे सम्झाए, जेकॾहिं मूमल सां शादी कंदो त सोभारे जी सॼी मिल्कियत अदा जे नाले थींदी। अमा पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त बचल खान ऐं सोभारे जी पाण में दुश्मनी थी पई हले, हू कतई पाण में कोन ठहंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सोभारो मंगणारा जे पुट खे पंहिंजी न्याणीअ जो संग कोन ॾींदो, सम्झी? बाबू बचल खान शादी तो कराए मूमल जी, उन में सोभारो न हूंदो, ॿियो त मूमल जी रज़ा ख़ुशीअ सां शादी थी थिए। यम्मा जॾहिं इहो सोभारो राज़ी कोन हूंदो न को मूंखे नथो लॻे त इहा मिल्कियत मिलंदी। किथे इहा मिल्कियत मिलंदी? अम्मा कोई बि पीउ पंहिंजे धीउ खां घणे वक़्त ताईं नाराज़ रही नथो सघे। अमा असां त वेठा था हरू भरू पंहिंजी पिरच वञायूं, इहो बचल खान ऐं सोभारो खान पाण में कॾहिं बि कोन ठहंदा। सड़ जॻूं टे, चोथूं पुछ, मिड़ई थियो मुछ। बाबा इहा दुश्मनी घणो वक़्तु न हलंदी। जीअं अदा वारनि जी शादी थींदी त सोभारो अची पाणे माफ़ी वठंदो। अम्मा ॻाल्हि त ॿुध, पहिरीं तूं अधे बचल सां ॻाल्हायो आहे, उहो राज़ी आहे इन रिश्ते में? न न अञा ताईं मां त उन सां का ॻाल्हि नाहे कई। जेकॾहिं मां उन सां का ॻाल्हि कई उन खां पोइ अदा राणो राज़ी न थियो त पोइ मां बाबे बचल खान खे कहिड़ो जवाबु ॾींदसि? पहिरियां तव्हां अदा राणे खे राज़ी कयो अम्मा, उन खां पोइ मुंहिंजो कमु आहे। अमा इहे पटियूं तूं राणे खे वञी पढ़ाए, बाक़ी असांजी त टके जी ॻाल्हि कोन थो मञे।
मां त दाराणी सां ॻाल्हायां पर भाॼीअ सां मुंहुं केरु ॾींदो। पूरी इहे थी कयां, सुभाणे राणे खे मोकिलियां थी तोॾां। तूं थोरो सम्झाइसि, अॻियां मां असांजी सम्झ खां ज़ोर आहे, असांजी ॿुधे ई नथो। वीराणा, सभु कम छॾे इन ॾेढनि जे पोयों था लॻो, न त इहे ॾाढो ख़्वार कंदा असांखे। अरे हे ॾेढा वरी कहिड़ा? इहो लीमो ऐं ख़बर गिची में पइजी विया आहिनि। तमामु जल्द उन्हनि जो बिलो करणो पवंदो। अदा रातू खाना हिन वक़्तु सादिक बि होश में कोन अथई ऐं वरी सादिक बि हिननि जे पोयां आहे। जे सादिक लीमे ऐं ख़बर सां विड़े थो न, राति जो हली असां हिननि ॿिन्ही खे पूरो करे ईंदासीं ऐं सॼी फिल्म सादिक जी गिचीअ में। अदा इन लाइ को माहौल ठाहिणो पवंदो त जीअं सादिक पंहिंजो होश विञाए ऐं लीमे ऐं ख़बर जो बंदोबस्तु करे। इन लाइ तूं पिरणा हिकिड़ो कमु कर। कहिड़ो कमु अदा? कमु इहो आहे त तूं रोज़ लीमे सां मिल। तूं रोज़ लीमे सां मिलंदे त सादिक जो शक वधंदो ऐं सादिक होश विञाइण जी ग़लती करे को ग़लति क़दम खणंदो ऐं उन ग़लति क़दम जो फ़ाइदो असां वठंदासीं। इहा सलाह तमामु सुठी आहे अदा रातू खाना। इन लाइ तूं लीमे ऐं ख़बर खे ॻोठ खां ॿाहिरि अचण जो चओ ऐं इहो बि ख़ौफ़ ॾींदो रहेनि त ॻोठ खां ॿाहिरि निकिरंदो त ॾातू तव्हांखे मारे छॾींदो। अदा रातू खाना, तुंहिंजे ख़िलाफ़ हुननि जा कन भरियां यार मुंहिंजी दिलि नथी चए। वीराणा, हाणे तूं मुंहिंजी गिला करणु शुरू कर। कॾहिं कॾहिं मांगर मछ खे फासाइण जे लाइ अहिड़ो जार विछाइणो पवंदो आहे। हा सम्झी वियुसि अदा। सम्झी ऐं त पोइ वेठो छाजे लाइ, निकिरण जी कर। मामा सादिक खान, हिन वक़्तु इहो करम खान असांजी गिची में पियल आहे। होॾा तव्हांजा ऐं दातू खान जा इख़्तिलाफ़ात वञनि था चोट चढ़ंदा। तव्हांजा ऐं दातू खान जा इख़्तिलाफ़ात ख़तम थींदा या न? सावल, हाणे तूं मूंखे ॿुधाए त मां पंहिंजी न्याणीअ जे कातिलनि खे कीअं थो माफ़ करे सघां? ॿुधाए। सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां वटि शक आहे ऐं न शक जो दाइरो ॾींहों ॾींहुं दातूअ जे मथां तव्हांजो वधंदो थो वञे। सावल, हिकु ॻाल्हि ॿुधाए, जेका ॻाल्हि मूं बाबे बचल खान सां नाहे कई, तोखे तो ॿुधाइणु चाहियां। कहिड़ी ॻाल्हि आहे मामा सादिक खान? मूंखे पूरी पूरी पक आहे त इन लीमे दातू ऐं पीराणे खे मुंहिंजी न्याणीअ खे क़तल कंदे ॾिठो आहे। मामा सादिक खान, इहा तोखे कीअं ख़बर पई? छो त लीमो इन पीराणे खां 10 लख पियो घुरे। छा? लीमो पीराणे खां 10 लख थो घुरे? हाणे तूं ई ॿुधाए, इहो लीमो दातू ऐं पीराणे खां 10 लख रुपयनि जी घुर छो पियो करे? ॿुधाए न मूंखे तूं। मामा सादिक खान, इहा ॻाल्हि सोचण जी आहे। तव्हां बाबे बचल खान खे चओ त लीमे खे घुराए ऐं हुन खां पुछा करे, छो त लीमो मूंखे कुझु बि नथो ॿुधाए। रोज़ नवां नवां बहाना थो करे, ॻाल्हि नटाए थो वञे। सावल, मां नथो चाहियां त लीमे खे उफट मारे छॾियां ऐं हुन खां पोइ मां जेल हलियो वञा। मूंखे जेल थी वञे ऐं मुंहिंजी न्याणीअ जा कातिल आज़ाद घुमंदा फिरंदा वतन। ठीकु आहे मामा सादिक, हिन लीमे जे मथां पूरो पूरो ज़ोर रखूं था। जेका बि हुन असांखे हक़ीक़त ॿुधाई न, उहा तोखे ॿुधाए छॾींदासीं। ओ छोरा, भाग था खुलनि, भाग कहिड़ो निभाग खायो अथई? छो त पंहिंजे भाग खे लतूं हणी? अमा, मूं सोचे छॾियो आहे, सोरठ खे धोखो ॾेई ॿी शादी नथो करे सघां। हा बस। तोखे चयो के हां त तूं हिन सां मोहबत न कर ऐं तुंहिंजो जेको हिन सां प्यार आहे सदाईं पियो कजांसि। पुफी, जेकॾहिं राणे जी ज़िंदगी में ॿी औरत आई त हुनजो जीअण ज़ंजाल करे छॾींदी। छो थी असांजी ज़िंदगी ज़ेर बनाई पुफी? अकुल बि ख़ुदा ॾेव न, अकुल जो त ज़रो बि कोन अथव। हिन राणे जी ज़िंदगी ज़हर छो थींदी? ऐं पाण सुधरी वेंदव, सुधरी पोइ मूंखे साॻी दुआऊं पई कंदी।
पुपी ओ सोनी घोरो जेको कन छिने। तू मूला घणी सियाणी न थी, मेहरबानी करे माठ करे वे पंहिंजे पुट खे पाणे थी सम्झायांसि। अमा तू मूंखे न सम्झा, सोरठ खे सम्झा। जेकॾहिं सोरठ राज़ी थिए थी त पोइ मूंखे एतिराज़ कोन्हे। अड़े बाही भोलड़ी जेका अथई न, इन जॻह डुग डुगी पियो वॼाइसि। इहा मरंदी मरी वेंदी पर राज़ी कान थींदी। अबा राणा ॻाल्हि ॿुध, हाणे तूं सोचणो तोखे आहे, छॾ हिनखे। तुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी, बंगलनि जो मालिक थींदे, गाॾियूं हूंदई, नौकर चाकर अॻियां पोयां हूंदई। ऐं जेकॾहिं हिन भोलड़ी जे पुठियां लॻे न, इहा डुग डुगी पई वॼाईंदी सॼी उमिरि इहे पिया भोले वांगुरु नचंदे, ॿियो वरी छा थींदो। ऐं तव्हांजा फाल ॾिसां पई न, सॼी ज़िंदगी इहे डुग डुगियूं वॼाईंदे इहो पिनंदे पिनंदे गुज़री वेंदव, हिते जो हिते ख़तमु थी वेंदव। मां सुकून जो पिनण बि भलो आहे। सुकून वञी धूड़ पाओ, तव्हां छा इज़त मां ॼाणो। सॼी ज़िंदगी पिया पिनंदो, खाईंदो, लकंदो चकंदो, हिक ॿिए सां छेड़ा कंदो, पर ॻाल्हि ॿुधो, सम्झण जा तव्हीं ॿई कोन आहियो। हाणे अॼु खां पोइ महिरबानी करे पंहिंजी कुन्नी मुनी जुदा कयो, वञी धूड़ पाओ। पुपी ये रोज रोज धमकियूं त ॾींदी आहे। मां बच्चन खे बुख मारण खां सिवा तोखे ॿियो अचे छा थो? बुख थी मारियां मां? अहिड़ा बच्चा ई मूंखे न खपनि, वञी मरो ए ॾही जेके माउ पीउ जे चवण में ई न हुजनि। इहे बच्चा आहियो तई। लीमा, हेमा छा थो ॿुधां? तव्हां ॾातू ऐं पीराणे वारनि खां 10 लख रुपया घुरिया आहिनि। जी राय साहब, तव्हां बिल्कुलु सही ॿुधो। इहा रक़म छाजी पिया हुन खां घुरो? बाबा साहिब, दिलि में बेईमानी वहिजी वई, ठगी करण जो सोचियोसीं पिए, इन जे लाइ माफ़ी था वठो। कहिड़ी ठगी ऐं कैसां करणु चाहियो पिया? रोलो सां बाबा साईं, मूं ई अदा ख़बर पाण में सलाह करे रोलो जो घर खपाए ॾातू वारनि खे ॾियणु पिए चाहियो, ऐं हुननि हा कई। छा ॾातू ऐं पीराणे खे इहा ख़बर नाहे त इहो घर रोलूअ जो आहे? शायदि हुनखे ख़बर हुई बि या न बि, मूंखे हिन जे बारे में ख़बर कान्हे। हिन घर जो सौदो तव्हां घणे में कयो आहे? 10 लख में बाबा साईं। 40-50 लख रुपयनि जो घर 10 लखे में? असां चयो त ठगीअ जा 10 लख रुपया मिली पवंदा, असांजो वरी कहिड़ो पंहिंजो घर हो। मां चवां थो हल हाणे हितां पेर ड्राए। जे वरी न ठगीअ जो सोचो अथई त कुठे कुठे नाड़ करे छॾींदोसि। हल हितां हल। हुनजी ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे इहा ख़बर त ॾातूअ सां मिलण खां पोइ पवंदी। तव्हां ॿिन्हनि ते मुंहिंजो टके जो भरोसो कोन्हे को। मां तो चवां था ॿई ठॻो हिकु नंबर था। हाणे मतेरी खे तलाक ॾे ऐं त शकल गुम कर। कहिड़ो मितेरीअ जो अबो आ जो मां तुंहिंजे करे हुनखे तलाक ॾियां? अरे अबो हूं ते तूं मतेरी जो, मां उम्मीदवार आहियां शादी जो। जॾहिं छा अहिड़ी थी कावड़ अचे जो त दे पे मतेरी खे तलाक कावड़ अचे तो ॾिसां मां। हेॾे ॿुधो, विढो पाण में था ऐं नालो मुंहिंजो था खणो। हा, मां तव्हांजी इहा बकवास ॿुधण नथी चाहियां। पाण में निबरी वठो ऐं मुंहिंजो नालो न खणो। कहिड़ो चोल आहे मतेरी? मां तूं जे करे हिननि लूठनि खे हिन घर में रहण ॾिनो आहे। हाणे मुंहिंजो बर्दाश्त जवाब ॾिनो आहे। हिननि खे घर मां कढां तो मां अॼु जो अॼु न तूं मां हिननि जे सामान खे बाह ॾेई ईअं कंदो मां न रख। तो असांजो हराम जो सामान आ छा जो तूं साड़ी ने हिकिड़ी दबकी त साड़े ॾेखार त पोइ मुंहिंजी त ख़बर थी न। अहिड़ी थी कावड़ अचे जो। अजीब दादागिरी ॿियो छा आहे? घर मुंहिंजो धमकी मूंखे थो ॾी, न लॻा अथई न ॿ टे हथ। ॾिस मतेरी चवे छा थो। रोलू, हू त सफ़ा को बेअकुल थी वियो आहे, पर तूं त अकल वारो आहीं। कुझु सब्र खां कम वठ।
न मतरी न हाणे मूं जो सबर जवाब ॾियो अथसि अॼु जो अॼु पंहिंजा हितां सफ़र गोल कनि न त मां वञां तो अॼु जो अॼु बचल खान खे दां थो ॼाण हलो हाणे हलो निकुर तां चवाए थो वञ वॾेरे बचल खान खे दाह ॾे या वञी थाणे ते असांजे ख़िलाफ़ FIR कटराए न निकिरंदासीं हिन घर मां हलो अरे मां बि ॾिसां थो तूं कीअं नथो घर ख़ाली करे मुश्त पर रोलू 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 मुंहिंजे करे तूं हिकु हफ़्तो हिननि खे मोहलत ॾे बस मतरी इहो तुंहिंजे कुर्ब मारियो आहे न त हिननि खे केरु रहण ॾे लूठनि खे मां तो के पुप्पी जी दां थी ॾियां मुंहिंजो ई राणे जो घर बर्बाद करण थी चाहे पुप्पी तू पुप्पी के समझा पुफड़ धोपे मंच दरिया तब ओझ न छॾे ओझरी अरे तू छा थी समझी त ये ओझरी मुझे समझाने जी आहे तुझी ज़ाल आ बाबा तू इन मथा रोब करे सकींदो चुप कर ज़ाल जा चिमचा तुंहिंजी ज़ाल सुञाणा तोखे जेको तुंहिंजो रोब आहे हिन छोरीअ ते हाणे सही पी के तो सबक सेखारे तू ज़ाल ते रोब कर ॻाल्हाए त ॾिसे मूंसां त ये तेजो ते पूरो करे छॾियासि असांजो त पुप्पी पाण में कुर्ब आहे तू छा थी चवी त असां बि तव्हां वांगुरु विड़ूं सिगरी छोरी भला असां कॾहिं पंहिंजो पाण में मिड़ायूं जो असांजा वेठी थी मिसाल ॾे वाह 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 तव्हीं कुर्ब सां रहिया कॾहिं आहियो जो सूरत तव्हांजो मिसाल न ॾे हाणे इहो ठीको जेको अथई न महिरबानी करे असांजे मथां न कंदो कर चुप करे वे हा जेकॾहिं तोखे का ॻाल्हि ॾुखी थी लॻे या बिस्मिल्लाह असांजूं अखियूं त अब हितां हलो जिथे खपे उते वञी धूड़ पायो असांखे कोई इतराज़ कोन्हे इजाज़त अथव हलो 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 हितां हलो अम्मा हिन घर में जेतिरो हिसो बाबा जो आहे न ओतिरो मुंहिंजो बि आहे पोइ असां हितां छो वञूं वञणो आहे त तव्हां पंहिंजो लॾो खणी वञो हितां हा बाबा गंजे के काली खगाजू बाबा हिते असांखे रहण में कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कान्हे बाक़ी जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ आहे त पोइ बाबा सवेरे पंहिंजो लॾो खणी जिथे खपे वञी उते वेहो पोइ इहा तकलीफ़ ॾियो छो था पंहिंजे बच्चनि खे हाय हाय ॻाल्हाए त थी ई छोरी खे त ॾिस त सही ज़बान केॾी अथसि कैंची वांगुरु कतर 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 थी हलेसि चुप करे वेंदी कर जॾहिं वॾा ॻाल्हाइनि न विच में न ॻाल्हाईंदी कर मीरा हिन छोरीअ जो ॾोह कोन्हे असुल में दिमाग़ कयो हिन छोरे ख़राब अथसि अरे बस कर हाणे हिन तरफ़दारी सतड़ी जी न कंदो कर ॿई पाण में जुट आहिनि हिननि असांजो खानो ख़राब करे छॾियो हाणे तोसां ई मूंसां था ई ॻाल्हाइनि वाह सही तो चई बाबा असांजो त दिमाग़ ख़राब आहे बाक़ी तव्हां ॿिन्ही जो सालिम आहे ईअं न ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।